अस्सलाम वालेकुम दोस्तों, महबूब अली कलोड़ो मैक टीवी चैनल का। अॼु असां तव्हां सां डिस्कस कंदासीं सिंध जी सूरत हाल स्पेशल। आहे त सॼो पाकिस्तान उन जे लपेट में, पर बलोचिस्तान ऐं सिंध जेको सो उन में ज़्यादा तबाही जे तरफ़ आहे। तमामु अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजा जेके नुमाइंदा आहिनि, असांजा जेके MPAs आहिनि, MN आहिनि, चेयरमैन आहिनि, UCs जा मेंबर जेके हाणे थियण वारा आहिनि या कामयाबु थी चुका आहिनि, किथे बि का बि शइ नज़र कोन थी अचे सवाइ चंद माण्हुनि जे जेके पंहिंजे मुड़ुसी जे पाण तहत कमु कनि था पिया, या कुझु अहिड़ा चङा मुड़ुस आहिनि या हिकु अधु MPA जेके माण्हुनि जे विच में ॾिठा विया आहिनि। ऐं बाक़ी कंहिंजो को हाल कोन ॾिसण में आयो आहे। हाणे सुवालु उहो पैदा थो थिए त इहो सभु कुझु थिए छो थो, इहे ॿोॾूं, इहे बरसातूं, इहो पाणी जमा थियणु, इहो छो थो थिए? असांजी नाअहली, असांजी कम अक़ली, या असांजी जहालत मां जेतिरो MNA MPAs फ़ाइदो खणनि था, हाणे तव्हांखे इन शइ ते ग़ौर करिणो पवंदो। सिंधवासियो, पाकिस्तानियो, तव्हांखे इन शइ ते हाणे ग़ौर करिणो पवंदो। छो त तव्हां इहो ॾिठो हूंदो त हिन महिल जेतिरी बि तबाहीकारी आई आहे, बच्चा लुढ़ंदा नज़र आया आहिनि, माण्हू लुढ़ंदे नज़र आया आहिनि, उनजा लाश नज़र आया आहिनि, जेके मेंहियूं, गऊं, जानवर, जेके बि असांजा ढो ढगा आहिनि, उहे लुढ़ंदा नज़र आया आहिनि। जायूं तबाह थींदे नज़र आयूं आहिनि, मतिलबु मिटी जा ढेर थींदा था वञनि। स्पेशली ॿारनि जी ॻाल्हि थो कयां मां। शहरनि में पाणी ईअं बीठो आहे ॼण उहो डंडुनि जे अंदर में रहिया पिया आहिनि। हाणे सुवालु इहा पैदा थो थिए त सभ खां पहिरियां असांखे इहो सोचणो आहे त कंहिं MPA MNA जो को ॿारु मोह, को बच्चो मोह, को लुढ़ियो, कंहिंखे का मानी न मिली, ऐं जे न मिली ऐं जेको सो उहे न लुढ़िया या उनजा घर न ॾठा त छो इहो हर वक़्तु कहर ग़रीबनि जे मथां थो टुटे? आसमानी आफ़त सभिनी जे लाइ, असां बि उन में आहियूं, MPA MNA बि उन में आहिनि, कामोरा शाही बि उन में आहे, सभु आहे। पर सिर्फ़ु सफ़र सिंधी था कनि ग़रीब मारवाड़ा, सबाजड़ा, जिन वटि जिन सॼी माल मिल्कियत असेट्स आहे ई उनजी जेको सो हिकु अधु जरे बनी या उनजा ॿ टे जेको सो जानवर, गऊं, मेंहियूं या ॿकरियूं, जिन जे मथां हुनजो सॼो गुज़र सफ़र आहे ऐं सॼी हुनजी मिल्कियत उहा ई आहे। तव्हां कंहिं बि MPA MNA खे मां न ॾिठो हूंदो त ईअं गाॾियूं कढियूं हुजनि जो उहो पंहिंजे इलेक्शन जे मुहिम ते कढंदा आहिनि। हाणे बि उहो करे था सघनि, साॻी शइ करे था सघनि, भाई गाॾियूं कढनि, जेको सो ट्रैक्टर ट्रालियूं कढनि ऐं वेगनूं कढनि, हर शइ कढनि जीअं उहो इलेक्शन जे मुहिम लाइ निकिरंदा आहिनि ऐं हर हंधि पहुची वेंदा आहिनि। हाणे छो था कनि उहे? हाणे उन्हनि खे कंहिं झलियो आहे? कंहिं कोन झलियो आहे, सिर्फ़ु हुनजो मतिलबु पूरो थी वियो आहे। असांखे इहा शइ हाणे ॾिसणी पवंदी ऐं इन ई शइ जे मथां असांखे अॻिले वोट ॾियणो पवंदो। अगरि असांखे पंहिंजे नसुल सुधारणा आहिनि, असांखे पंहिंजो मुस्तक़बिल सुधारणो आहे, त ॿेली खुदारा हिन महिल हिन मुसीबत निकिरण खां पोइ इन शइ ते ग़ौर कयो। सभ खां पहिरीं ॻाल्हि, शहरनि ॾे जेको सो रुख़ कयो। ॿी ॻाल्हि इहा आहे, पंहिंजो सॼो जेको ध्यानु आहे उहो ॿारनि जे तालीम ते ॾियारियो त ईंदड़ तबाहकारनि खां असां बची सघूं ऐं ईंदड़ तबाहकारनि ऐं हिननि जे जेके MPA MNA आहिनि उन्हनि जे मकारनि खां बची सघूं। हाणे जेको तव्हां वोट ॾींदव उहो पंहिंजे अकुल शौर ते ॾिजो प्लीज़, सिर्फ़ु कंहिंजे चवण ते न, चङे मुड़ुस जे चवण ते न, कंहिं बिरादरी जे बेस ते न, पंहिंजे अकुल ऐं शौर जे तहत ॾिजो त तव्हांजे वोट जो अहलकार या तव्हांजे वोट जो अहल आहे केरु। मां सम्झां थो त इहा सॼी नाकामी जेका आहे उहा गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जे खाते में थी वञे। हिन महिल किथे बि ग़रीब वीचारा कंहिं बि मुसीबत खां बची न आहिनि सघिया ऐं उन वटि मानीअ ॻभो न आहे खाइण जे लाइ। सुम्हण त परे जी ॻाल्हि आहे, पर उन्हनि खे अज़ाबनि खां बचण जे लाइ पेट जी बाहि खे विसाइण जे लाइ हिकिड़ो ॻभो मानी जो कोन्हे।
असां जेको ओवरसीज़ रहूं था पंहिंजे लेवल ते कोशिशि कई आहे, असां फंड्स जमा करे पाकिस्तान मोकिलियूं था पिया ऐं उहे किथां न ताईं पहुची बि विया आहिनि। इंडिविजुअल तौर ते बि असां कंहिंजी हेल्प कई हूंदीसीं, पर इहा सॼी जो सॼी जेका ज़िमेवारी आहे उहे गवर्नमेंट ऑफ सिंध जी आहे, गवर्नमेंट ऑफ बलोचिस्तान जी आहे, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी आहे। त सभ खां पहिरीं ॻाल्हि त जिते बि इरीगेशन थिए थी, जेतिरो पाणी थिए थो उनजी निकाबे जेको सो सहूलियत छो कोन्हे, उनजी निकासी आब जेका आहे उहा छो न प्लान कई वई, जंहिंजे न हुजण जे करे जेको सो इहे सॼो कुझु माहौल पैदा थियो आहे उनजे न हुजण जे करे थियो आहे। प्लान कोन्हे का कंहिं बि क़िस्म जी, जेके बि फंड्स आहिनि ऑफिसुनि में शो था थियनि, ऑफिस जे रिकॉर्ड ते आहिनि, पर जेको सो उनजो कमु कोन थो थिए। गवर्नमेंट ऑफ सिंध खे मां स्पेशली अपील कंदुसि, ख़ुदा जीअं तव्हां वोटनि जे लाइ माण्हुनि वटि पहुचंदा आहियो, हाणे बि ईअं ई पहुचो, पंहिंजनि माण्हुनि जी सार लहो, उन्हनि खे बेयार मददगार न छॾियो। अल्लाह असांजो अव्हांजो हामी ऐं नासिर आहे। अल्लाह हाफ़िज़।